औरत ज़ात खे मुंहिंजो पैगाम आहे, मदीने वारे साईं जी मेड़ थो ॾियां। जेकॾहिं तुंहिंजो अहिड़ो मोड़ हले थो त सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ख़ासि इहो पैगाम के इंसान जे ज़रिए मौताणी पहुचायो आहे। ऐं मुंहिंजी अम्मा ओ जीजल अम्मा हेॾे ॾिसो सदको वञे। न्याणी वॾो शान थी रखे, न्याणी वॾो रुतबो थी रखे, न्याणी वॾो मान थी रखे, न्याणी जी अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम बि इज़त कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां, पंहिंजे घर खे न तोड़जांइ, मुंहिंजी नसीहत अथई। जेके मसइला थियनि तूं पाण हल कजांइ, पंहिंजे घर ताणी ख़बर न ॾिजांइ, ॿियनि ताणी ख़बर न पहुचाइजांइ। तूं औरत आहे, अॼु तोखे औलाद कोन्हे, सुभाणे औलाद ईंदई त रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजे क़दमनि में जन्नत करे छॾींदई। घबराए न, सबर कर, अल्लाह तोखे आज़माईंदो, शिदत सां तकलीफ़ूं ॾींदई, एतिरी बेचैन बेक़रारी ॾींदई। शायदि पोइ मुड़ुस जे ज़रिए ॾेई, पोइ तोखे बीमारी जे ज़रिए ॾे, या तोखे औलाद जे ज़रिए ॾे, या तोखे पंहिंजी ख़ुशियुनि खे पूरे करण जी माना हिकिड़ी वजह न बणिजे, उन जी तकलीफ़ मिले। सबर मुंहिंजी अमा, हर ॻाल्हि में सबर। रब तोखे ॾिसे थो, तोखां वाक़िफ़ आहे, तूं घबराए न। हा, जेकॾहिं तुंहिंजो मुड़ुस सां मसइलो थिए न त ख़ुदा जे वास्ते मदीने वारे साईं जी मेड़ थो ॾियां, सुलह जो सोचजांइ, तोड़ण जो न सोचजांइ। तोड़ींदीअ तोखे ओसे पासे वारा सभु तोखे ख़बर ॾींदा, हा छॾेसि, हीअं कर हूअं कर, ॿिए हंधि थींदई भलो, सुहिणी आहे, हीअं हूअं अदी आहे। सूंहं कहिड़े कम जी जेका ॿियनि जी आॾो बि तुंहिंजी इस्तेमालु पई थिए, सूंहं उहा जेका शरीयत ते निका अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम नसीब में लिखी अथई, उन जे आॾो सूंहं आहे तुंहिंजी। यादि रखो हे औरत ज़ात, ग़ैरत बि का शइ अथई, ग़ैरत खे तरी ते न खणजांइ, हया वारी थीजांइ, बेहया न थीजांइ। मुंहिंजी अम्मा, ख़ुदा जी इज़त जो कसम, पुछो उन्हनि खां जेके पहिरियां मर्द छॾे ॿियनि मर्दनि सां कीअं था वक़्तु गुज़ारनि, पुछो त उन्हनि औरतुनि खां। ऐं मुंहिंजी अम्मा, ऐं मुंहिंजी अम्मा, रब जे वास्ते औरत जे लाइ मर्द हिकु हूंदो अथई, जेको पहिरियों तुंहिंजे नसीब में लिखिजी वियो। हा, ॿियो मर्द तुंहिंजा सुकून तबाह ऐं बर्बादु कंदो, पर पहिरियों मर्द बि तोखां न विसरंदो, तोखां उनजी परवाह वेंदी न। जेसि ताणी जीअरी हूंदी आहे पई, उनखे बि यादि कंदी आहे। हा, मां दावा सां ॻाल्हि कंदो आहियां मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, रब जे वास्ते पंहिंजे घर खे बचाइजांइ, ॿियनि जी ॻाल्हियुनि ते न अचिजांइ। इहे ॿिया इंसान हूंदा अथई, पर अंदरि में शैतान हूंदा अथई। इहे तोखे बरगलाईंदा, तोखे मशराईंदा, तोखे हिकिड़े हंधों तबाही जा मंज़र ॾेखारींदा। जॾहिं तूं उतां तबाह थी वेही रहंदी न, पोइ इहे तोखे नज़र बि न ईंदे, जेके तोखे हिनमहिल मशराइनि था, जेके तोखे हिनमहिल वरी फूकूं था ॾियनि, इहे बाद में तोखे नज़र बि न ईंदी। घर न विञाइजांइ मुंहिंजी अम्मा, सुलह जो सोचजांइ, मदीने वारे साईं जी मेड़ थो ॾियां, सुलह जो सोचजांइ। सुलह भली आहे, नाराज़गी खां लख दफ़ा सुलह भली आहे। घर न विञाइजांइ, ख़ासि मां तोखे पैगाम थो ॾियां, तूं इहो सोचजांइ त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ख़ासि के इंसान जे ज़रिए मूं ताणी इहो पैगाम पहुचायो आहे। ॿुध, तुंहिंजा सुकून वॾा क़ीमती अथई। पोइ औरत ॾिस न, औरत सुकूननि जे लाइ ॾाढो रोअंदी आहे, ॾाढो तड़पंदी आहे। पोइ तुंहिंजा सुकून तबाह थींदा, सजदा कंदीअ, डिघा डिघा सजदा कंदीअ, तहजुद पढ़ंदीअ। मां तॾहिं त चवां थो उन्हनि सुकूननि खे नाण बेसुकून में न बदिलाए, जेके तुंहिंजी ज़िंदगी खे तबाह ऐं बर्बाद कंदा। ओ मुंहिंजी अम्मा, मूंखे हिकिड़ो भाउ सम्झे, अबे जो रुतबो ॾे, उस्ताद जो रुतबो ॾे, कहिड़ो बि रुतबो ॾे, मूंखे छा बि सम्झी करे मुंहिंजी नसीहत ते अमल कजांइ। मदीने वारे साईं जी मेड़ थो ॾियां।